शाह साहब, इनमें जेके असांखे अञा फ़ैसिले जा डिटेल साम्हूं न आहिनि, पर मुंहिंजी जा ॻाल्हि ॿोल थी आहे कुझु सोर्सिस सां, त मूं इहो एग्ज़ैक्टली सुवाल पुछो त पाणी जी अवेलेबिलिटी खे कीअं इंश्योर कयो वेंदो। छा मौजूदा जेको इरिगेशन वाटर आहे उन मां पाणी कढी ॾिनो वेंदो या ॿियो को तरीक़ो इस्तेमालु कयो वेंदो? त मूंखे जवाबु मिलियो त पाणी ज़ेर ज़मीन इस्तेमालु करे उनखे डीसैलिनेट करे उहो इस्तेमालु कयो वेंदो। त तव्हां सम्झो था इहो मुमकिन आहे? नहीं, ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि हिन में। अगरि ज़ेरे ज़मीन पाणीअ खे अगरि त प्यूरिफाई कयो थो वञे त उहो पाणी तमामु घणो क़ीमती ऐं एनर्जी इंटेंसिव पाणी थो थिए। अगरि तव्हां इहो था जवाबु ॾियो उन जो त तव्हां सोलर हणंदव त सोलर जी कैपिटल यानी इनिशियल कॉस्ट जेका आहे एतिरी घणी आहे जो उन मां जेका उपत तव्हांखे मिलंदी उहा तमामु ॾुखियाई सां मिलंदी ऐं उन मां उन क़िस्म जी प्रोडक्शन मिले जो जेका तव्हां इन्वेस्टमेंट करे उहा मिली सघे, उहा तमामु हिकिड़ी दुश्वार ॻाल्हि आहे। इहो जेको पाणी प्यूरिफाई करण वारी ॻाल्हि आहे, इहो त पीअण लाइ बि अगरि इहा टेक्नोलॉजी इस्तेमालु कजे तॾहिं बि ॾाढी एक्सपेंसिव सम्झी वेंदी आहे। त इहा जेसि ताईं ॻाल्हि साम्हूं नथी अचे त इहा ॻाल्हि थोरी ॾुखी थी पवंदी सम्झण त इहो एग्रीकल्चर एरिड हाई टेम्परेचर ज़ोन्स में कहिड़े क़िस्म सां अंडरग्राउंड पाणी मथे ईंदो, 300 खां 400 अगरि फुट हेठि आहे त कहिड़े क़िस्म जी एनर्जी खपंदी पहिरीं पाणी खे मथे खणी अचण लाइ, वरी उनखे प्योरीफाई करण जे लाइ, वरी उनखे पंप करण जे लाइ, ऐं अगरि ड्रिप सिस्टम्स ते थिए थी त वरी उनजे मथां कैपिटल कॉस्ट तव्हांजी एडिशनल आहे। त इहो हिकिड़ो फाइनेंशियल मॉडल हिन जो कहिड़े क़िस्म जो ठहियल आहे, इहा थोरी ॻाल्हि सम्झण जेका आहे त उनजी अञा ज़रूरत आहे। जेसि ताईं प्रॉपर डिटेल्स नथियूं अचनि तेसि ताईं ॻाल्हि सम्झणु मुश्किल आहे। पर साईं, हीअ त ॾिसो, पाणी ज़मीन मां कढी उनखे डीसैलिनेट करे दुनिया में इहे मॉडल्स अवेलेबल आहिनि, इहे थियनि बि पिया, पर ही असांखे घणे भाङे जेका ॿुधायो वञे पियो त कराचीअ जा कुझु इलाइक़ा, थर जा कुझु इलाइक़ा, ठटे बदिन जा कुझु इलाइक़ा, देन वी हैव सांगड़, खैरपुर ऐं इतां जा इलाइक़ा, नारे जा कुझु इलाइक़ा आहिनि, कुझु कासे जा इलाइक़ा आहिनि जिते ही ज़मीन जी ॻाल्हि ॿोल हले पई त हिनखे हिते पॉकेट्स में ज़मीन ॾिनी वेंदी ऐं उते ई कमु कंदा। साईं, डीसैलिनेशन जेको आहे सो त हिकिड़ो एक्सपेंसिव प्रोसेस आहे ऐं जेके बि मिडल ईस्टर्न कंट्रीज़ आहिनि उहे डीसैलिनेटेड पाणी पीअनि था। तव्हां मूंखे ॿुधायो भला पाण वटि जेको कराचीअ जो ई शहर आहे जिते पाणी अवेलेबल कोन्हे उते को हिकिड़ो डीसैलिनेशन प्लांट लॻो आहे ऐं उनजो रीज़न छा आहे? हालांकि पीअण जे लाइ त पाणी जी क्वांटिटी घटि खपे, उनजे न लॻण जी वजह ई सिर्फ़ु इहा आहे त तमामु एक्सपेंसिव टेक्नोलॉजी आहे ऐं उनजी पर यूनिट जेका कॉस्ट आहे रन करण जी, पाणी खे प्योरीफाई करण जी, उहा बि ह्यूज आहे तमामु। सो थियोरेटिकली पॉसिबल आहे, बिल्कुलु करे सघो था। सऊदी अरब इहो मॉडल कयो ऐं उहो पाणी ख़तमु थी वियो, कणिक प्रोड्यूस करणु शुरू कयूं, उहा छॾे ॾिनऊं। हाणे ही अगरि कनि था, कहिड़े हिसाब सां कनि था, केरु करे थो, त इट इज़ वर्थ टू बी सीन एंड अंडरस्टूड त इहा सॼी शइ स्कीम ऑफ थिंग्स में कहिड़ी ईंदी, उन मां कहिड़ी शइ प्रोड्यूस थींदी जेका कम्पेटिटिव थींदी वञी ॿियनि क्रॉप सां। सो इहो हिकिड़ो सवाल या निशान पंहिंजी जाइ ते आहे। पर सर, शाह साहब, कॉर्पोरेट एग्रीकल्चर फार्मिंग में त हैवी मैकेनाइज्ड मशीनरी मैकेनिक्स यूज़ थींदियूं आहिनि, उनमें ह्यूमन जेको इंटरेक्शन आहे तमामु घटि में घटि रखियो वेंदो आहे। त तव्हां सम्झो था त इन सां कोई कॉस्ट कटिंग ईंदी ऐं को बहितर प्रोडक्शन ही करे सघंदा? ॾिसो, मैकेनाइज़ेशन ऑफकोर्स एफिशिएंसी आणे थी। तव्हां लार्जर लैंड्स ते मैकेनाइज़ेशन जे कंदव त उहा जेका आहे त तव्हांजी एफिशिएंसी आणींदी, तव्हांजा वेस्टेजिस रिड्यूस कंदी, उहा हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि आहे। बट देयर इज़ अदर साइड टू इट। उन में ॾिसो तव्हां हिकिड़े जेको कंबाइन हार्वेस्टर अचे थो उहो मोर देन $1 मिलियन जो आहे ऐं सॼो एक्सपेंसिव ऐं ॿाहिरियूं शयूं आहिनि। त उन्हनि शयुनि खे आणण जे लाइ अगरि आयूं अगरि उहे त पोइ उहे ईअं बि कोन ईंदियूं जीअं पाण वटि एग्रीकल्चर थिए थो त अॼु तव्हां कॉटन लॻाई, सुभाणे तव्हां कणिक लॻाई छो त मशीनरी फॉर स्पेसिफिक क्रॉप ईंदी आहे। जनरली स्पीकिंग लैंड मेकिंग वग़ैरह जी हूंदियूं आहिनि मशीनरियूं। सो इहा हिकिड़ी मैकेनाइज़ ॻाल्हि करण बि अगेन ॾाढी सवली आहे, पर उनखे ईअं इम्प्लीमेंट करण लाइ करे त सघे थो। थियोरेटिकली तव्हां आऊं वियूं त ठाहे सघूं था पन्नू, 2 कलाक में ठही वेंदो हलियो, पर वरी क़ीमत जो जोड़ कंदव त उहा वरी थोरी ॻाल्हि ॾुखी थींदी, सम्झ में कान ईंदी। त अगरि इन मां सनफ्लावर ई प्रोड्यूस करिणो आहे, कॉर्न ई प्रोड्यूस करिणो आहे, त पोइ इहा एॾी हैवी इन्वेस्टमेंट जेका आहे उहा लॉजिकली पॉसिबल आहे या कोन्हे।
शाह साहब तव्हांजो मक़सदु इहो थो त नॉट ए प्रॉमिसिंग प्रपोज़ल आहे इहो, जेकॾहिं इहो अॻिते हले बि थो त? साईं जेसि ताईं प्रॉपरली प्रपोज़ल लिस्टे कोन थो त इहो कमेंट ॾियण त तमामु डिफिकल्ट आहे, पर आउं चैलेंजिंग ज़रूरु चवंदुसि त आहे। अच्छा शाह साहब, ॿियो हिकिड़ो अज़्यूम था करियूं, पाण हिकिड़ो अज़्यूम था करियूं त पाणी जेको आहे, चलो जेकॾहिं उनमें तमामु घणो महांगो पइजी वञे थो, जेकॾहिं असां जर जो पाणी खणूं था ऐं मैकेनाइज़ कयूं था सॼो, हिकिड़ो अज़्यूम कयूं था त इहो जेको साॻियो पाणी हले पियो मथां इन मां ई पाणी जो किथां कटणी ॾेई छॾनि, त तव्हां सम्झो था इन सां को फ़र्क़ु पवंदो बाक़ी ज़मीन ते ऐं बाक़ी पाणी जे हिसे ते? साईं ॾिसो, अगरि त अनकमांडेड एरिया में आहे ऐं अगरि होॾां खणियो त अगरि होॾां पाणी वञे थो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त कमांड एरिया में पाणी जी डेफिशिएंसी क्रिएट थींदी। आउं नथो सम्झां त हिन वक़्तु को असां वटि किथे सरप्लस पाणी आहे, ख़ासि तौर सां किन सीज़न्स में त तमामु घणी शॉर्टेज आहे त उहो पाणी को अवेलेबल करे ॾेई सघिजे। सो इहे इन करे मूं तव्हां गुज़ारिश कई त इहे सभु अज़म्पशन्स आहिनि, जेसि ताईं पाणीअ जी अवेलेबिलिटी जे बारे में नथी ॻाल्हि सम्झ में अचे तेसि हिन मॉडल ते कमेंट करणु तमामु डिफिकल्ट आहे। पर साईं असां चलो हीअ त असां वटि सिंध में त 52,000 एकड़ जी फ़िलहाल ॻाल्हि थिए पई, पंजाब में 10 लख एकड़ जी ॻाल्हि थिए पई, चोलिस्तान डेवलपमेंट अथॉरिटी में उते ई सॼे एरिया खे कमु करणु घुरनि था, जंहिंमां 42,000 एकड़ ज़मीन पंजाब ॾेई बि छॾी आहे। त पंजाब त फार अहेड आहे असांखां सिंध खां फार्मिंग में ऐं ख़ासि तौर ते मशीनरी जे इस्तेमाल में, त तव्हां सम्झो था उते को वधीक बहितर उन्हनि जी प्रॉमिसिंग क़िस्म जी प्रोडक्शन थी सघे थी? साईं पंजाब में हिकिड़ो वॾो मेजर डिफरेंस ऐं एज इहा आहे त उते अंडरग्राउंड पाणी जेको आहे सो तमामु सुठो आहे जनरलाइज़्ड एरियाज़ में। सो आई थिंक उहा हिकु पहिरीं ॻाल्हि आहे जेका ज़रूरु हिन शइ में मदद कंदी। ऐं जेके बि तव्हांजा इहे कॉर्पोरेट फार्मिंग जा मॉडल्स आहिनि पाकिस्तान में, जेको वन ऑफ द सक्सेसफुल आहे, त तव्हां ॾिसो असां वटि जेको रोड्स ग्रास थिए थो उहो सभिनी खां पहिरीं UAE जी गवर्नमेंट अची हिते पाण धारा कंपनी हुई, जंहिं अची पाण हिते रोड ग्रास लॻाइणु शुरू कयो मैकेनाइज़ तरीक़ेकार सां, सिंपल मैकेनाइज़ हुई, कॉम्प्लिकेट मैकेनाइज़ेशन कान हुई। तव्हां वटि ॾिसो अहिड़ो सक्सेसफुल थियो जो हाणे धारा त ख़तमु थी वई, पर हाणे सिंध ऐं पंजाब में तमामु घणो रोड ग्रास थियणु शुरू थियो आहे ऐं उहो पंहिंजो एक्सपोर्ट बि थिए पियो पाकिस्तान मां। सेम थोरो तको मिलंदड़ मॉडल जहांगीर ख़ान तरीन साहब जो बि आहे, जिन उहा शइ कई आहे, पर इन जे बैकग्राउंड में जेके इंसेंटिव्स आहिनि, जेके पैसा आहिनि, से तमामु घणी इन्वेस्टमेंट थी आहे ऐं गॾोगॾु गवर्नमेंट जूं फैसिलिटीज़ पयूं आहिनि, जिन वॾो एडवांटेज कयो। पर उहो मोस्टली जेको एग्रीकल्चर आहे जेको थियो आहे इन्हनि ॿिन्ही